वेलकम मुझे यूट्यूब साथी उम्मीद तव्हां ख़ुशि बाशो साथियो ॿ नावेल आहिनि ॿिन्ही जो थोरो घणो तालुक हिकिड़े जो हिकिड़े लेखक जो विरहाङे ते सुठो लिखियलु नावेल गद्दार ऐं ॿियो मिटी जो हुरो अमर शुजा पातशाह जो माफ़ु कयो साथियो हीअ नावेल जेको आहे सो मिटीअ जो हुरूं ॾाढो चवंदा सुठो आहे विरहाङे जे पसमंज़ में नावेल आहे पर वलालम पाण पढ़ियो न आहे पढ़ूं त पोइ राय ॾिबी ॿई नावेल ॿई सुठा आया आहिनि ऐं मार्केट में हलनि था पिया अटो लटो ऐं अजो अटो लटो या अजो कृष्ण सां उमर मेमण मिटीअ जो हुरूं उमर मेमण जे बारे में तव्हांखे यादि हूंदो त पुराणा पढ़ंदा सां अज़मत अकेडमी तरफ़ां ॾाढो सुठो अज़मत अकेडमी ॾाढा सुठा किताब शाया कंदी उमर मेमण ॾाढा सुठा किताब तर्जुमो कंदो ॾाढा ज़बरदस्त ऐं कृष्ण चंदुर जो गद्दार नावेल जो विरहाङे जे पसमंज़र में ऐं मिटीअ जो हुरो अमर शुजा पातशाह जो बि चवंदा त विरहाङे जे पसमंज़र में लिखियलु आहे विरहाङे जे पसमंज़र में हिकिड़ो अहिड़ो दर्दनाक वाक़ियो जे सिंधी जे अदब खे बि न बख़्शियो सिंधी उर्दू अंग्रेज़ी अदब में उन विरहाङे खे एतिरो लिखियो वियो जो माना अहिड़ो दर्द नासूर जेके पुराणा हूंदा हिनमहिल बि जे विरहाङे जा माण्हू ज़िंदा हूंदा उनखे इहो कीअं घाव हूंदो ऐं पढ़ंदड़ हसास माण्हू जॾहिं विरहाङे जे पसमंज़र खे पढ़ंदो त उन दिलि मां आह निकिरंदी त हिकु केॾो कहर थियो ऐं उन जे असांजे अदब ते एॾो असरु पियो आहे जो अदब बि उन खां परे हटी न सघियो अॼुकल्ह धड़ाधड़ नावेल अचनि था पिया अलाह ख़ैरु करे नावेल अचंदा ईअं न त नावेल जो एॾो मयारु किरी पए को नावेल पढ़े ई कोन जीअं शाइरी सां थियो ईअं न थिए त माण्हू नावेल पढ़ण खां दिलि खणी वञनि तंहिं करे लिखो भलो लिखो सुठो तर्जुमो कयो जेको माना पढ़ंदड़ जे दिलि में वाह निकिरे ईअं न त यार छॾेसि बेकार आहे छॾेसि बेकार आहे सो हिकिड़ा ॿ अहिड़ा किताब आया आहिनि जंहिंजे बारे में चवंदा तर्जुमो सफ़ा भलो न आहे हलो वीडियो किथे वधाईंदे आगाज़ खां अॻु में चैनल खे सब्सक्राइब वीडियो खे लाइक कमेंट कंदा तव्हांजा लख लाइक साथियो नावेल आहे अटो लटो या जो कृष्ण चंद्र उमर मेमण हिनखे तर्जुमो उमर मेमण सुठो तर्जुमे निगार अंग्रेज़ी मां उर्दू में सुठा तर्जुमा कंदो हीअ किताब हिन इदारे शाया कयो आहे ॾाढो सुठो आहे ऐं जेको आहे उमर मेमण भला तर्जुमा कया आहिनि ॾाढा सुठा तर्जुमा कया आहिनि उन जी अज़मत अकेडमी या उन्हनि खे केरु इनकार कनि हीअ जेको आहे सो ॾिसो त अॻु में 1985 में अज़मत अकेडमी तरफ़ां शाया थियो हाणे ॿियो छा पोइ 2023 में इदारे ॾिए थो 400 रुपया प्राइस अथसि पर जेकर हीअ तव्हांखे 3 खां 33% ईंदो वधीक रिआयत न ॾींदो हीअ पेशलब आहिनि इदारे जो 25हों किताब जे हथ में आहे जेको सफ़र फिर किताब उघाड़ी सां शुरू थियो सो आस्ते आस्ते जारी आहे समुझ में सिंधी अदब जे ॿोली जी का क़दुरु करे सघूं या न त जो फ़ैसिलो ॿोली अदब जे पार्कुनि ते छॾे थो हीअ साथियो उन टाइम जे अज़मत अकेडमी साईं उन उमर मेमण जो लफ़्ज़नि 1 जनवरी 1985 में हीअ कृष्ण चंद्र जो नावेल पढ़ंदड़ लाइ नओं न आहे तंहिं करे किताब जो मतिलबु कुझु चवणु बेकार आहे बाक़ी तर्जुमे करण वक़्तु मूं पूरी कोशिशि कई आहे त किताब जे रूह खे बरक़रार रखी सघां पंहिंजी इन कोशिशि में केतिरी क़दुरु कामयाबु थियो आहियां तव्हांजो फ़ैसिलो पढ़ंदड़ कनि लेखक पर मुंहिंजो नंढपण जो जेको हर इंसान ज़िंदगी इन लिहाज़ खां ख़ूबसूरत तरीक़े सां हूंदो आहे उहो ज़मानो बेफ़िक्री ज़मानो हूंदो आहे बसि वक़्त ते माणी मिलंदी ॿियो दुनिया में छा पियो वहे वापराए तव्हां सां ॿार जो को वास्तो न इन हूंदे बि बालक पिणु अक्सर जुगनि में गंद किचिरे ढेरनि ते गुज़रंदो आहे बेफ़िक्र हूंदे बि उहे ॿार ऐं संदसि ज़िंदगी जुगनि गंद किचिरे जे महवर में पई फिरंदियूं आहिनि मुंहिंजो नंढपण कश्मीर जन्नत नज़ीर वादी में गुज़रियो जन्नत नज़ीर वादी में गुज़रियो ऐं फितरत बेहसीन वंदर निगाह वादी सूंह सोभिया जे हंज में परवरिश हासिलु कई ऐं वॾो थियो आहियां इन करे हिन काइनात जंहिं शइ ते मूंखे सभ खां वधीक मुतारिफ़ कयो आहे सा आहे फितरत साथियो लेखक पर ऐं जंहिंजो मुहाग आहे अली सरदार जाफ़री लिखियो आहे अली सरदार जाफ़री लेफ्ट जो सुठो माण्हू वॾो नालो सो कृष्ण सभ खां वॾो अदीब आहे अदबी लिहाज़ खां वॾो ऐं पर कद जो छोटो जंहिं ते चवां उर्दू ते बंदरनि जो कब्ज़ो आहे उहो कंहिं तारीफ़ या बसि हिकु लिखणी कंहिं तफ़सीर जी मुहताज न बदिलण थो हीअ मुंहिंजी पंहिंजी लिखणी तफ़सीर लिखण लाइ चवां ऐं फ़र्ज़ु पूरो पियो कयां हीअ साथियो हिन असांजे मुहाग लिखियो आहे मां अॻु में सरदार जाफ़री बम्बई वॾो माण्हू वॾो नालो चए थो त मां पढ़ण करे सॼो पढ़ां पर वीडियो हिते ई पूरी थी वेंदी रघु हिकु दफ़ो वरी पंहिंजे दिलि में झाती पाए पर हींअर खेसि अहिड़ी का बि ॻाल्हि नज़र आहे अहिड़ो को गुनाह को वॾो नज़र आहे जंहिं ते असां रूह खे शर्मसार थियणो पए पंहिंजी ज़िंदगी जो पंहिंजे अमल ते हिसाबु कंदे जॾहिं उन हंधि पहुतो तॾहिं वधीक हिसाबु ज़रूरत महसूसु न कयईं हिन को ॾोह न कयो संदसि ज़मीर मुतमिन हो रूह खे इत्मीनान हुयो किताब जा पन उथण लाइ किताब हिकु त रखी छॾियो ऐं मुतमिन थी मौज थियो ॾिसण जो इंतज़ारु करणु लॻो ऐं कृष्ण जेके नावेल लिखण ते मुबारक थो ॾियां साथियो नावेल ॾाढो सुठो आहे
पढ़णु चाहियो वठणु चाहियो सॼी सिंध में मौजूदु आहे, नथा वठणु चाहियो राज़ ॼाणणु, मुंहिंजो कमु सिर्फ़ु इंफॉर्मेशन ॾियणु, बाक़ी तव्हां ॼाण। ऐं हीअ साथियो आहे मिटीअ जूं हूरूं, अमन शुजा पाशा ऐं वाहिद सोज़ मल्हाह हिनखे तर्जुमो कयो आहे। साईं केतिरो तर्जुमो भलो कयो आहे, पाण न पढ़ियो आहे हिनखे। एहसास में लिखे थो तखरीका जंहिंखे में अंदरि जी भंजटा जा अक्स पथरा हूंदा आहिनि, उहे माण्हू थोरा ई हूंदा आहिनि जिनखे सदाईं पंहिंजे हिसे जो कमु करण जो फ़िक्रु हूंदो आहे। असांजो हीउ सिजाल दरबार दोस्त सिंधी ॿोली जो सुहिणो कवि मुहतरम वाहिद सोज़ मल्हाह बि मुसल पंजनि लिस्ट जो अदबी कमु करण में मसरूफ़ आहे। पाण सिंधी अदब खे हिन वक़्तु ताईं 6 शाइरी जा 4 मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते किताब ॾेई चुको आहे। उन खां अलावा उर्दू ॿोली जो 4 अहम किताब शानदार तर्जुमो पिणु कया। शाइरी नसर कहाणी काल लिखणु पंहिंजी ख़ज़ाने जी जमा पूंजी हूंदी आहे, पर कंहिं धारी ॿोली मां पंहिंजी ज़बान तर्जुमो करण जे असुल रूह खे सालिम रखण लाइ सवलो कमु लाइ हिन किताब नालो बि अजीब आहे। असांजी जन्नत जूं हूरूं ॿुधियूं आहिनि, मिटीअ जूं हूरूं, वाह। हीउ नावल औरत मर्द जे सोचनि ते उहो उर्दू नावल अहमद शुजा पाशा लिखिया, जंहिंजो मोहतरम वाहिद सोज़ तर्जुमो कयो आहे। पहिरियां वाहिद साथियो अहिड़ा लफ़्ज़ न लिखो, थोरो किताब ते बि ॻाल्हायो, माण्हू तव्हांजे लाइ भलो आहे, माण्हू को न को माण्हू कंहिंजे न कंहिंजे लाइ सुठो हूंदो आहे। सो किताब जेको आहे सो हीउ पहिरियों छापो हाणे शायदि थियो आहे। ऐं अर्पणा कई आहे मुख़्तलिफ़ मौलाना मुग़ल ऐं अनवर बलोच जे नाले, सुठा ॿई। पंहिंजे पाण लिखे थो ॻाल्हि शौक़ु जा ज़माने जे उथल पुथल रहंदे वक़्तु हालांकि शुरू निगाह ॾिसंदे हिकु शाइर राइटर पंहिंजे 6 हिसे हज़ार ते घणो कुझु सिखी वठंदो आहे। बिल्कुलु असांजा दोस्त। ऐं चए थो त आउं बि बुनियादी तौर ते शाइर तो शाइरा पर तर्जुमे शौक़ु मूंखे तर्जुमो करण लाइ ज़ोर ई आमादा करे छॾियो। तर्जुमे दुनिया में पेर पाईंदे मुख़्तलिफ़ किताब तर्जुमा कंहिं वक़्तु सां कॾहिं अदब दुनिया में हिकिड़े पेचे ते असां हलंदा पिया अचूं, जेको अलाह पाक जे फज़ल करम सां सफ़लता जारी आहे। हीअ किताब मिटीअ जूं हूरूं नावल जेको पाकिस्तान जे मारूफ़ राइटर मोहतरम अमन शुजा पाशा जो मिट्टी की हूरे नाले सां बदसगी वारे विरहांगे ज़माने में शाइर थियल आहे, जेको तक़रीबन 60 साल खां पहिरीं शाइर थियो। अॼु बि काफ़ी मोकिल जंहिंखे मूं सिंधी जो वेसपर आहे मिटीअ जो हूरूं नाले सां दुनिया में आंदो आहे, जेको इनशाला बहितरीन बोझ साबित थींदो। अव्हांजी दुआ तलबगार साथियो, केतिरो भलो ईंदो तव्हां हिन अदे खे कॉल करे ॿुधाए सघो था तव्हां नावल कीअं आहे। सुठा मां पढ़ी पाण राय ॾींदोमांसि त साईं तव्हां नावल तर्जुमो केतिरो भलो आहे। ऐं चए थो त ॿियनि सभिनी ॻाल्हियूं हिकिड़े पासे रखी करे बाक़ी रखी करे पाण फ़क़ति अदब जी पहलू ॾिसंदासीं त हुन में लातार किरदार बि अमर आहिनि। अदब में जंहिं शाइरी कहाणी नावल आत्म किताब ड्रामा तारीख़ वग़ैरह शामिल आहिनि, जंहिंमें हर सिनफ़ खे पंहिंजो हिकिड़ो अलॻि घाड़ेटो हूंदो आहे, बिल्कुलु दोस्त हूंदो आहे, जंहिंखे ॿियनि लफ़्ज़नि में शौक़ु पिणु चवंदा आहे। शौक़ु त हूअं बि को मुल्ह न आहे हूंदो, सॼी दुनिया जा अजीब ग़रीब कारनामनि सां भरी पई आहे, कारनामा तो सुञाणप ज़रूरी। साथियो हीअ असांजो दिलबर दोस्त वाहिद सोज़ मल्हाह किताब केतिरो तर्जुमो भलो कयो अथई, कीअं कयो अथई, मां हिन जी गारंटी ॾेई सघां थो। हिन जो तर्जुमो क्लासिकल आहे, बाक़ी हिन जो नथो ॾेई सघां। वेंदे वीडियो खे लाइक, चैनल खे सब्सक्राइब कंदा, कमेंट्स कंदा, दोस्तनि खे शेयर कंदा, वंड कंदा, तव्हांजा लख लाइक। ख़ुशि हुजो, आबाद हुजो।